ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 29 नवंबर 2025। अॼु मिठा बाप-दादा चवनि था, मीठे मीठे ॿार, बाबा आया आहिनि तव्हांखे ज्ञान जो टियों नेत्र ॾियणु, जंहिंसां तव्हां सृष्टि जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहियो। बाबा आया आहिनि तव्हांखे ज्ञान जो टियों नेत्र ॾियणु, जंहिंसां तव्हां सृष्टि जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहियो। प्रश्न: शेरनी शक्तियूं कहिड़ी ॻाल्हि हिमत सां गॾु सम्झाए सघंदियूं आहिनि? उत्तर: ॿिए धर्म वारनि खे इहा ॿुधाए ई ॻाल्हि सम्झाइणो आहे कि बाबा चईंदा आहिनि, तव्हां पंहिंजे खे आत्मा सम्झो, परमात्मा न। आत्मा सम्झी करे बाप खे यादि करो त विक्रम विनाश थींदो ऐं तव्हां मुक्ति धाम में हली वेंदा। परमात्मा सम्झण सां तव्हांजा विक्रम विनाश थी वेंदा। इहा ॻाल्हि ॾाढी हिमत सां शेरनी शक्तियूं ई सम्झाए सघंदियूं आहिनि। पंहिंजे खे आत्मा सम्झो, परमात्मा न। आत्मा सम्झी करे बाप खे यादि करो त विक्रम विनाश थींदा, तव्हां मुक्ति धाम में हली वेंदा। परमात्मा सम्झण सां तव्हांजा विक्रम विनाश न थींदा। ख़ुदि खे अगरि असां परमात्मा सम्झंदासीं, इहा ॻाल्हि ॾाढी हिमत सां शेरनी शक्ति सम्झाए सघंदी आहे। गीता नयनहीन खे राह ॾेखारे। ओम शांति। ॿार अनुभव कंदा आहिनि, रूहानी याद जी यात्रा में कठिनाई ॾिसण में ईंदी आहे। भक्ति मार्ग में दर ठोकरियूं खाइणियूं ई हूंदियूं आहिनि। अनेक प्रकार जा जप तप यज्ञ आदि कंदे, शास्त्र आदि पढ़ंदे, जंहिं कारण ई ब्रह्मा जी राज चइबो आहे। अनेक प्रकार जा यज्ञ तप कंदा आहिनि, शास्त्र आदि पढ़ंदा आहिनि, जे कारण ई ब्रह्मा जी राज चइबो आहे। अधु कल्प राति, अधु कल्प ॾींहुं। ब्रह्मा अकेलो त न हूंदो न। प्रजापिता ब्रह्मा आहे त ज़रूरु उन्हनि जा ॿार कुमार कुमारियूं बि हूंदा, परंतु मनुष्य न ॼाणंदा आहिनि। बाप ई ॿारनि खे ज्ञान जो टियों नेत्र ॾींदा आहिनि, जंहिंसां तव्हांखे सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान मिले। बाप ई ॿारनि खे ज्ञान नेत्र ॾींदा आहिनि, ज्ञान जो टियों नेत्र ॾींदा आहिनि, जंहिंसां तव्हांखे सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान मिलियो आहे। तव्हां कल्प पहिरियों बि ब्राह्मण हुया ऐं देवता ठहिया हुया। जो ठहिया हुआ उहो वरी ठहींदा। आदि सनातन देवी देवता धर्म जा तव्हां आहियो। तव्हां ई पूज्य ऐं पुजारी ठहींदा आहियो। अंग्रेजी में पूज्य खे वर्शिपवर्दी ऐं पुजारी खे वर्शिपर चइबो आहे। भारत ई अधु कल्प पुजारी ठहींदो। आत्मा मन दिया असां पूज्य हुयासीं, पोइ असां ई पुजारी ठहिया आहियूं। पूज्य खां पुजारी पोइ पूज्य ठहींदा आहियूं। बाप त पूज्य पुजारी न ठहींदो आहे न। तव्हां चईंदा असां पूज्य पावन देवी देवता हुयासीं। तव्हां चईंदा असां पूज्य पावन देवी देवता हुयासीं, पोइ 84 जन्म पोइ कंप्लीट पतित पुजारी ठही वेंदा। तव्हां चईंदा असां पूज्य पावन देवी देवता हुयासीं, पोइ 84 जन्मनि खां पोइ कंप्लीट पतित पुजारी ठही वेंदा। हाणे भारतवासी आदि सनातन देवी देवता धर्म वारा हुया। उन्हनि खे पंहिंजे धर्मनि जो कुझु बि पतो न आहे।
हाणे भारतवासी सो आदि सनातन देवी देवता धर्म वारा हुया, उन्हनि खे पंहिंजे धर्म जो कुझु बि पतो न आहे। तव्हांजी इन ॻाल्हियुनि खे सभु धर्म वारा न सम्झंदा। जो हिन धर्म जो किथे कन्वर्ट थी वियो हूंदो उहो ई ईंदा। इहे कन्वर्ट त ॾाढा थी आहिनि। बाबा चवंदा आहिनि जो शिव ऐं देवी देवता आहिनि जा पुजारी आहिनि, उन्हनि खे सहज आहे। अन्य धर्म वारा मथो खपाईंदा। जो कन्वर्ट हूंदा उन्हनि खे टच थींदो। ॿिया अची करे सम्झण जी कोशिशि कंदा, न मञंदा, न त मञंदा न। आर्य समाजी में मासा बि ॾाढा आया हुया। सिख माण्हू अची करे सम्झण जी कोशिशि कंदा, जेके टच थींदा, जेका कन्वर्ट थी वेंदा, टच थी वेंदो, त उहे अची करे सम्झण जी कोशिशि कंदा, न त मञंदा न। आर्य समाजी मासां बि ॾाढा आया, सिख माण्हू बि आया हुया। आदि सनातन देवी देवता धर्म वारा जो कन्वर्ट थी विया, उन्हनि खे पंहिंजे धर्म में ज़रूरु अचिणो पए। झाड़ मासा में बि अलॻि अलॻि सेक्शन आहिनि, पोइ ईंदा बि नंबरवार। टालियूं निकिरंदी रहंदियूं। उहो पवित्र थियण जे कारण उनजो प्रभाव सुठो निकिरंदो। जेका नया नया ईंदा आहिनि न टालियूं, इन समय देवी देवता धर्म जो फाउंडेशन आहे न, उहो लॻाइणो पवंदो आहे। भाउ भेण त ठाहिणो ई पए न। असां हिकु बाप जा ॿार सभु आत्मायूं भाउ आहियूं, पोइ भाउ भेण ठहींदा आहियूं। हाणे जीअं की नई सृष्टि जी स्थापना थिए थी, पहिरियों आहे ब्रह्मण। नई सृष्टि जी स्थापना में प्रजापिता ब्रह्मा त ज़रूरु खपे। ब्रह्मा द्वारा ब्रह्मण हूंदा, इन्हनि खे रुद्र ज्ञान यज्ञ बि चइबो आहे। ब्रह्मा द्वारा ब्रह्मण हूंदा। नई सृष्टि जी स्थापना में प्रजापिता ब्रह्मा त ज़रूरु खपे। ब्रह्मा द्वारा ब्रह्मण हूंदा, इन्हनि खे रुद्र ज्ञान यज्ञ बि चइबो आहे। इन में ब्राह्मण ज़रूरु खपनि। प्रजापिता ब्रह्मा जी औलाद ज़रूरु खपे। वो ग्रेट ग्रैंडफादर आहे। ब्राह्मण आहे पहिरें नंबर में चोटी वारा। आदम बीबी एडम ईव खे मञंदा बि आहिनि। हिन समय तव्हां पुजारी खां पूज्य ठहिया आहियो। तव्हांजो सभिनि खां सुठो यादगार मंदरु दिलवाड़ा मंदरु आहे। हेठि तपस्या में वेठा आहियूं। हेठि तपस्या में वेठा आहियूं। मथे में राजाई आहे दिलवाड़ा मंदिर में, ऐं हिते तव्हां चैतन्य में आहियो। इहे मंदर खलास थी वेंदा, पोइ भक्ति मार्ग में ठहींदा। हाणे ॾिसो था, ईअं न त बाढ़ त खलास करे ई थी न। तव्हां ॼाणंदा आहियो हाणे असां राजयोग सिखूं था, पोइ नई दुनिया में वेंदासीं। उहो जड़ मंदरु तव्हां चैतन्य में वेठा आहियो। मुख्य मंदरु इहा ठहियो हो न दिलवाड़ा। स्वर्ग खे न त काथे ॾेखारियो, इन करे छित में स्वर्ग खे ॾेखारियो आहे। हिन ते ॾाढो सुठो सम्झाए सघंदा आहियूं। चओ भारत ई स्वर्ग हुयो, पोइ हाणे भारत नर्क थियो। इन धर्म वारा झटि सम्झंदा। हिंदुअनि में बि ॾिसंदा त अनेक प्रकार जे धर्मनि में वञी करे पिया आहिनि। तव्हांखे ॾाढी महिनत करणी पवंदी आहे कढण में। बाबा सम्झायो आहे पंहिंजे खे आत्मा सम्झी मामिकम यादि करो बसि। ॿियो कुझु बि ॿियो कोई ॻाल्हि ई न करणी खपे।
जंहिंजो अभ्यास न उन्हनि खे त ॻाल्हि न करणी खपे, मतिलबु ईअं ॿुधाइणो न खपे। ये बाबा जो ज्ञान, ये वारो पॉइंट न त ॿी के जो नाम बदनाम करे ॾींदा। अगरि ॿिया धर्म वारा आहिनि त सम्झाइणो खपे कि यदि तव्हां मुक्ति धाम में वञणु चाहींदा आहियो त पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो, पंहिंजे खे परमात्मा न सम्झो। पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो त जन्म जन्मांतर जा पाप कटजंदा ऐं मुक्ति धाम में हली वेंदव। तव्हांजे लाइ इहे मनमना भव जो मंत्र आहे ई बसि, परंतु ॻाल्हि करण जी हिमत खपे। शेरनी शक्तियुनि सर्विस करे सघंदी आहे। सन्यासी माण्हू ॿाहिरि में वञी करे विलायत वारनि खे वठी ईंदा आहिनि कि हलो तव्हांखे स्पिरिचुअल नॉलेज ॾियो। हाणे उहो बाप खे त ॼाणंदा न आहिनि, ब्रह्म खे भॻवानु सम्झी वठंदा आहिनि, इन खे यादि करो। हाणे उहो बाप खे त ॼाणंदा न आहिनि, ब्रह्म खे भॻवानु सम्झी चई ॾींदा आहिनि। जेका उहो सेखारींदा आहिनि उनखे यादि करो, ईअं चईंदा आहिनि, ब्रह्म खे यादि करो, बसि इहे मंत्र ॾेई ॾींदा आहिनि। जीअं कि चिड़ियनि खे पंहिंजे पिंजरे में विझी छॾींदा आहिनि। त ईअं सम्झाइण में बि टाइम लॻंदो आहे। बाबा चयो आहे हर हिकु चित्र जे मथां लिखियलु हुजे शिव भॻवानु वाचे। तव्हां ॼाणंदा आहियो हिन दुनिया में धणी बिगड़ सभु मिलंदा आहिनि। पुकारंदा आहिनि तव्हां माता पिता, अच्छा हुनजो अर्थ छा आहे, ईअं ई चईंदा रहंदा आहिनि, तव्हांजी कृपा सां सुख बने रहे। हाणे बाप तव्हांखे स्वर्ग जे सुखनि जे लाइ पढ़ाईंदा, जंहिंजे लाइ तव्हां पुरुषार्थ करो था। जो कंदो उहो पाईंदो। हिन समय ते सभु पतित आहिनि। पावन दुनिया त हिकु स्वर्ग ई आहे। हिते कोई बि सतो प्रधान न आहे। सतयुग में सभु सतो प्रधान हुया, उहो तमो प्रधान पतित ठही वेंदा आहिनि। क्राइस्ट जी पिछाड़ी जो हुननि जे धर्म वारा ईंदा आहिनि उहो त पहिरियों सतो प्रधान हूंदा न। जॾहिं लाखो जी अंदाज़ में थींदा तॾहिं लश्कर तयारु थींदो लड़ी करे बादशाही वठण लाइ। उन्हनि खे सुख बि घटि आहे त दुख बि घटि। तव्हां जहिड़ो सुख त कंहिंखे मिली न सघे। तव्हां हाणे तयारु थियो था सुखधाम में वञण लाइ। बाक़ी सभु धर्म कोई स्वर्ग में थोरी ईंदा। भारत जॾहिं स्वर्ग हुयो त हुननि जहिड़ो पावन खंड कोई हूंदो न आहे। जॾहिं बाप ईंदा आहिनि तॾहिं ई ईश्वर राज्य स्थापना थींदो। जॾहिं बाप ईंदा आहिनि तॾहिं ई ईश्वर राज्य स्थापना थींदो। हिते लड़ाई आदि जी ॻाल्हि ई न आहे न। हिते लड़ाई आदि जी ॻाल्हि ई न आहे। लड़णु झगड़णु त ॾाढो पुठियां शुरू थींदो। भारतवासी एतिरो न लड़िया आहिनि, थोरो आपस में लड़ी करे अलॻि थी विया। द्वापर में हिक ॿिए ते चढ़ाई कंदा आहिनि। इहे चित्र आदि ठाहिण में ॾाढी बुद्धि खपे। बाबा चवनि था कि इहे बि लिखणु खपे कि भारत जो स्वर्ग हुयो सो पोइ नर्क जीअं कीअं ठहियो, अची करे सम्झो। अची करे सम्झो। बाबा चवंदा आहिनि
भारत सदगति में हुयो हाणे दुर्गति में आ। हाणे सदगति के पाइण लाइ बाबा ही नॉलेज ॾींदा आहिनि। मनुष्यनि में ये रूहानी नॉलेज हूंदी न आहे, इहा हूंदी आहे परमपिता परमात्मा में। बाप ये नॉलेज ॾींदा आहिनि आत्माउनि खे, बाक़ी त सभु मनुष्यनि खे ई ॾींदा आहिनि। शास्त्र बि मनुष्यनि ई लिखिया आहिनि, मनुष्यनि ई पढ़िया आहिनि। हिते त कोई रूहानी हिते त तव्हांखे रूहानी बाप पढ़ाईंदा आहिनि ऐं रूह पढ़ंदी आहे। पढ़ण वारी त आत्मा आहे न, उहो लिखण ऐं पढ़ण वारा मनुष्य ई आहिनि। परमात्मा खे त शास्त्र आदि पढ़ण जी दरकार न आहे। बाप चवंदा आहिनि हिन शास्त्र आदियुनि सां कंहिंजी बि सदगति न थींदी आहे। मूंखे ई अची करे सभिनि खे वापसि वठी वञिणो पवंदो आहे। हाणे त दुनिया में करोड़ों मनुष्य आहिनि। सतयुग में जॾहिं हिन लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो त 9 लख हूंदा, ॾाढो नंढो झाड़ हूंदो। पोइ वीचार करो एतिरी सभु आत्मायूं काॾे वयूं? ब्रह्म में व पाणी में त लीन न थी वेंदियूं न, उहे सभु मुक्ति धाम में रहंदियूं आहिनि। हर हिकु आत्मा अविनाशी आहे, उन्हनि में अविनाशी पार्ट नूंदल आहे जो कॾहिं मिटी न सघे। वो अविनाशी पार्ट कभी भी मिटी न सके। आत्मा विनाश त न थी सघे न, आत्मा त बिंदी आहे। बाक़ी निर्वाण आदि में कोई भी वेंदो न आहे। सभिनि खे पार्ट वॼाइणो ई आहे। जॾहिं सभु आत्मायूं अची वेंदियूं तॾहिं मां अची करे सभिनि खे वठी वेंदमि। पिछाड़ी में आए ही बाप जो पार्ट। नई दुनिया जी स्थापना को पुरानी दुनिया जो विनाश, ये भी ड्रामा में नूंदा। तव्हां आर्य समाजनि जे झुंड खे सम्झाईंदा हो त उन में जो कोई इन देवी देवता धर्म जो हूंदो त उनखे टच थींदो। टच थींदो बराबरि। ये ॻाल्हि त ठीकु आहे, परमात्मा सर्वव्यापी कीअं थी सघंदो आहे? भॻवान त बाप आहे न, उन्हनि सां वरसो मिलंदो आहे। कोई आर्य समाजी बि तव्हां वटि ईंदा आहिनि, उन्हनि खे ई सैम्पलिंग चइबो आहे। तव्हां सम्झाईंदा रहो, तव्हांजे कुल जो हूंदो उहो अची वेंदा। भॻवान बाप ई पावन ठहिण जी युक्ति ॿुधाईंदा आहिनि। भगवान वाच्य मामेकम यादि करो, मां पतित पावन आहियां। मूंखे यादि करण सां तव्हांजा विक्रम विनाश थींदा ऐं मुक्ति धाम में अची वेंदा। मूंखे यादि करण सां तव्हांजा विक्रम विनाश थींदा ऐं मुक्ति धाम में अची वेंदा। ये पैगाम सब धर्म वारनि जे लाइ। जब बाप चवंदा आहिनि देर जी सभु धर्म छॾे मूंखे यादि करो त तव्हां सुतो प्रधान ठही वेंदो। ये पैगाम सब धर्म वारनि जे लाइ आहे कि खुद की आत्मा समझी परमात्मा के निराकार रूप में यादि करो। चओ बाप चवंदा आहिनि देर जी सभु धर्म छॾे मूंखे यादि करो। जो बाप चवंदा आहिनि देर जी सभु धर्म छॾे मूंखे यादि करो त सुतो प्रधान ठही वेंदा। मां गुजराती आहियां, फलाणो आहे, इहे सभु छॾो, पंहिंजे खे आत्मा सम्झो ऐं बाप खे यादि करो। इहे योग अग्नि आहे, संभाल करे कदम उठाइणो आहे। सभु न सम्झंदा। बाबा चवंदा आहिनि पतित पावन मां ई आहियां, तव्हां सभु आहियो पतित। निर्वाण धाम में बि पावन थियण जे बग़ैर रही न सघंदो। रचना जे आदि मध्य अंत खे सम्झाइणो आहे। पूरो सम्झण सां ई उच्च पद पाईंदा।
थोड़ी भक्ति कई हूंदी त थोड़ो ज्ञान सम्झदा ज्ञान सम्झदा। ॾाढा भक्ति कई हूंदी त ॾाढो ज्ञान ठाहींदा। बाप जो सम्झाईंदा आहिनि उन्हनि खे धारण करिणो। वानप्रस्थनि जे लाइ ॿियो ई सहज आहे। गृहस्थ व्यवहार सां किनारो करे वठंदा आहिनि। वानप्रस्थ जी अवस्था 60 वर्ष खां पोइ थींदी आहे। गुरु बि तॾहिं थींदा आहिनि। अॼुकल्ह त नंढेपन में ई गुरु कराए ॾींदा आहिनि। न त पहिरियों बाप टीचर पोइ 60 वर्ष जी आयु खां पोइ गुरु कंदा हुया। सदगति दाता त हिकु बाप आहे। ये अनेक गुरु माण्हू थोड़ी है सदगति दाता। ये त सभु पैसा कमाइण जी युक्तियूं आहिनि। अॼुकल्ह इहे बि धंधो थी वियो आहे। गुरु त हिकु ई आहे सभिनि जी सदगति करण वारो। बाबा चवंदा आहिनि मां तव्हांखे सभु वेदनि शास्त्रनि जो सार सम्झाईंदो आहियां। ये सभु भक्ति मार्ग जी सामग्री आहे। सीढ़ी उतरणी आहे। ज्ञान भक्ति पोइ वैराग्य। भक्ति सां जॾहिं ज्ञान मिलंदो आहे त भक्ति सां वैराग्य थींदो आहे। हिन पुराणी दुनिया में तव्हांखे वैराग्य थींदो आहे। बाक़ी दुनिया खे छॾे काॾे वेंदो। तव्हां ॼाणंदा इहा दुनिया ई ख़तमु थियणी आहे। इन करे हाणे बेहद जी दुनिया जो सन्यास करिणो आहे। पवित्र ठहिण बग़ैर घर वञी न सघंदव। पवित्र ठहिण लाइ याद जी यात्रा खपे। पवित्र ठहिण लाइ याद जी यात्रा खपे। भारत में रक्त जी नदियूं हुजण खां पोइ दूध जी नदियूं पवंदियूं। विष्णु खे खीर सागर में ॾेखारींदा आहिनि। सम्झाइबो आहे हिन लड़ाई सां मुक्ति जीवन मुक्ति जा गेट खुलंदा। जेतिरो तव्हां ॿार अॻियां वधंदव ओतिरो ई आवाज़ु निकिरंदो रहंदो। हाणे लड़ाई लॻी की लॻी। हिकु चिंगारी सां ॾिसो अॻियां छा थियो। सम्झंदा आहिनि लड़ंदा ज़रूरु। लड़ाई हलंदी ई रहंदी आहे। हिक ॿ जे मददगार ठहींदा रहंदा आहिनि। तव्हांखे बि नई दुनिया खपे त पुराणी ज़रूरु ख़तमु थियणी ई आहे। अच्छा मीठे मीठे सिके लॾे ॿारनि सूधी माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार ये पुराणी दुनिया हाणे ख़त्मु थियणी आहे। इन करे हिन दुनिया जो सन्यास करिणो आहे। मतिलबु बुद्धि सां भुलिजणो आहे। दुनिया खे छॾे करे काॾे वञिणो न आहे लेकिन हिनखे बुद्धि सां भुलिजणो आहे। ॿियो आहे निर्वाण धाम में वञण लाइ पूरो पावन ठहिणो आहे। रचना जे आदि मध्य जो पूरो रचना जे आदि मध्य अंत खे पूरो सम्झी करे नई दुनिया में उच्च पद पाइणो। नई दुनिया में उच्च पद पाइणो। वरदाना कहिड़ी बि आत्मा खे प्राप्तियुनि जी अनुभूति कराइण वारा यथार्थ सेवाधारी ठहो। यथार्थ सेवा भाव अर्थात सदा हर आत्मा जे प्रति शुभ भावना श्रेष्ठ कामना जो भाव। हर आत्मा जे प्रति यथार्थ सेवा भाव छा थींदो आहे। हर आत्मा जे प्रति शुभ भावना श्रेष्ठ कामना जो भाव। सेवा भाव अर्थात हर आत्मा की भावना प्रमाण फल ॾियणु। सेवा अर्थात कहिड़ी बि आत्मा जी प्राप्ति जो मेवो कहिड़ी बि आत्मा खे प्राप्ति जो मेवो अनुभव कराइणु। सेवा मतिलबु ॿियनि जे लाइ शुभ भावना श्रेष्ठ कामना करणु। सेवा मतिलबु हर आत्मा खे भावना प्रमाण फल ॾियणु।
सेवा अर्थात कहिड़ी बि आत्मा खे प्राप्ति जो मेवो अनुभव कराइण। अहिड़ी सेवा में तपस्या साथ साथ आहे। जाते यथार्थ सेवा भाव आहे उते तपस्या जो भाव अलॻि न आहे। जे सेवा में त्याग तपस्या न, उहा नामधारी सेवा आहे। हिन करे त्याग तपस्या ऐं सेवा जे कंबाइंड रूप द्वारा सच्चा यथार्थ सेवाधारी ठहूं। त्याग तपस्या ऐं सेवा। स्लोगन आहे नम्रता ऐं धैर्यता जो गुण धारण करो त क्रोध अग्नि भी शांत थी वेंदी। नम्रता ऐं धैर्यता जो गुण धारण करो त क्रोध अग्नि भी शांत थी वेंदी। नम्रता ऐं धैर्यता। अव्यक्त इशारो। हाणे निर्भय ज्वालामुखी ठही प्रकृति ऐं आत्माउनि जे अंदरि जो तमोगुण आहे उनखे भस्म करो। असां जॾहिं निर्भय थींदासीं तॾहिं त असां उन्हनि खे भस्म करे सघंदासीं न। तपस्या अर्थात ज्वाला स्वरूप यादि। हिन यादि द्वारा ई माया व प्रकृति जो विकराल रूप शांत थी वेंदो। तव्हांजो टियों नेत्र ज्वालामुखी नेत्र माया खे शक्तिहीन ठाहे छॾींदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।